अच्छा, हबीब जमाली टाइम न्यूज़ के वाक़े जा CCTV फुटेज हथ अची विया आहिनि, उन बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु हिन वाक़े जा जेकी CCTV फुटेज आहिनि उहे हथु कया विया आहिनि टारगेट किलिंग वाक़े खां कुझु देरि अॻु जा ई CCTV फुटेज आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ हंधनि तां CCTV फुटेज हासिलु कया विया, जंहिंमें मोटरसाइकिल सुवार शकी माण्हुनि खे ॾिसी सघिजे थो। CCTV फुटेजनि में मोटरसाइकिल सुवार जेके शकी आहिनि उन्हनि खे गाॾी जे पोयां ईंदे ॾिसी सघिजे थो। रेकी दौरान हिकु कार खे बि मशकूक अंदाज़ में हिकु कार बि CCTV फुटेजनि में नज़र अची रही आहे। पुलिस ज़रिए जो चवणु आहे त फायरिंग कंदड़ जेके जवाबदार आहिनि उहे इंतिहाई माहिर लॻनि था। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ अखियुनि ॾिठा जेकी शाहिद आहिनि उन्हनि जा बयान कलमबंद कया पिया वञनि। पुलिस जो इहो बि चवणु आहे त मक़तूल अकरम अबड़ो ऐं शहरियार अबड़ो जी जनाज़े नमाज़ जैकबाबाद में अदा कई वेई। वारस कराची पहुचंदा त वाक़े जो जेको केस आहे उहो पिणु दाख़िल कयो वेंदो। पुलिस जो चवणु आहे त CCTV फुटेजनि जो जाइज़ो जेको आहे उहो वरितो पियो वञे। CCTV फुटेजनि में हिकु मोटरसाइकिल ते सुवार शकी आहिनि ऐं हिकु कार खे पुलिस शकी करार ॾिनो, जेका कार फुटेजनि में नज़र अची रही आहे। पुलिस जो चवणु आहे त CCTV फुटेजनि जो गौर सां जाइज़ो वरितो पियो वञे। CCTV फुटेजनि जे मदद सां जवाबदारनि जी सुञाणप जेका आहे उहा थी सघंदी ऐं जवाबदारनि ताईं पुलिस पहुची सघे थी। हिन खां अलावा ॿियनि रूटनि जा जेके CCTV फुटेज आहिनि उहे पिणु हथु कया पिया वञनि। पुलिस जो चवणु आहे त क़तल वारदात जी जेका जांच कंदड़ टीम आहे उन रूट मैप जेको आहे उहो तयारु करे वरितो आहे। हिन वक़्त ताईं जेको आहे जवाबदार वाक़े जा जेके कारण आहिनि उहे कारण मालूम न थी सघिया आहिनि। 8 रुकनी कमेटी जेका आहे उहा जोड़ी वई आहे। पुलिस हिन मामले जी हर रुख़ खां जांच करे रही आहे। जी अच्छा, हबीब जमाली कुझु वक़्तु पहिरियां MP असलम अबड़ो जेको आहे उनजे पुट सां कराची में कुझु उर्दू स्पीकिंग माण्हू हुया, उन्हनि जी बदतमीज़ी थी हुई। हिकु उहा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे। ॿी कुझु वीडियो जेका आहे औरतुनि सां बि उनजी कुझु वक़्तु पहिरियां बदतमीज़ी थी हुई। छा उन वाक़े जूं उन सां कहिड़ियूं मिलनि थियूं या का ज़ाती दुश्मनी आहे या को ॿियो मामिलो आहे? पुलिस जी शुरूआती जांच मुतालिक़ छा ॿुधाए पियो वञे? जी बिल्कुलु पुलिस जी जॾहिं ॻाल्हि कजे त मुंहिंजी एडिशनल आई जी कराची जावेद आलम ओढो सां बि ॻाल्हि ॿोल थी। एडिशनल आई जी कराची जावेद आलम ओढो जो चवणु आहे त असलम अबड़ो दुश्मनी तरफ़ जेको इशारो आहे उनखे रद्द कयो आहे। असलम अबड़ो इहो ॿुधायो आहे त हुन जूं जिन जिन सां बि दुश्मनियूं हुयूं उहे दुश्मनियूं सॉर्ट आउट थियल आहिनि, उहे मामला हल थियल आहिनि। ख़बर न आहे त हीउ टारगेट किलिंग जो वाक़ियो जेको आहे कंहिं कयो आहे, छो कयो आहे। एडिशनल आई जी जो चवणो त वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जेका जांच आहे उहा कई पई वञे। पुलिस तरफ़ां इहो ॼाणायो वियो त हीउ वाक़ियो दहशतगर्दी जो नतीजो न आहे, पर टारगेट किलिंग ज़रूरु आहे। वाक़े जा कारण कहिड़ा आहिनि उन जी जेका जांच आहे उहा कई पई वञे। जीअं मां चयो त हिकु वीडियो जेका आहे उहा वायरल थी हुई कुझु ॾींहं अॻु, बल्कि 2 वीडियोज़ वायरल थी हुयूं डिफेंस जूं ई उहे वीडियोज़ हुयूं जिन में असलम अबड़ो ऐं उन जे ॿियनि रिश्तेदारनि सां जहिड़ो थियो हो। हिननि बि हिकु औरत सां जहिड़ो कयो हो, पर पुलिस अञा ताईं पुलिस जो इहो चवणु आहे त हितमी तौर ते कुझु बि नथो चई सघिजे। हीउ वॾो वाक़ियो आहे जंहिंमें वॾा हथियार इस्तेमालु कया विया ऐं 50 खां वधीक राउंड जेके आहिनि उहे गाॾी ते हलाया विया। क्लाशन कोफ जा फायर जेके आहिनि उहे गाॾी ते कया विया। त उन वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जेका जांच जारी आहे। हिन वक़्त ताईं पुलिस जो इहो चवणु आहे, कराची पुलिस चीफ जो चवणु आहे त असलम अबड़ो पाण इन ॻाल्हि खे रद्द कयो त को वाक़ियो ही दुश्मनी सां पेश आयो हुजे, पर पुलिस ज़ाती दुश्मनी ॿियनि तकरारनि समेत ॿियनि मुख़्तलिफ़ रुखनि खां हिन वाक़े जी जांच करे रही आहे। जी ठीकु आहे हबीब जमाली, मुंहिंजी महिरबानी तफ़सील ॼाण जे लाइ।